छोकरी सॼो ॾींहुं थी तोखे इहो चोरी वारा कम हाँ ये तू ये कम छॾी दिए या न छॾी दिए सुहिणी तोखे ये चोरी जा कम ठहनि था। चलो ठीक है, मैं तो चोरी करती हूँ। तुम कौन सा सारा दिन मस्जिद में बैठकर नमाज पढ़ते हो? मुझे चोर बोल रहे हो? क्या मतलब? मतलब ये कि तुम चोर, तुम्हारे सारे बेटे चोर, तुम सब चोर, तुम्हारा पूरा खानदान ही चोर। सुहिणी असां मर्द आहियूं ऐं तूं हिकु छोकिरी आहीं। लड़की हूँ तो क्या हुआ, पर तव्हां सभिनि खां वधीक बहादुर आहियां। सुहिणी हरू भरू असांजी गैरत जा बटण न खोल। पहले अपनी कमीज के तो बटन बंद कर लो। छा मतलब? अज तो सोनी के वराई बैठो हां। हल साईं, तुम्हारी भी आने की कमी थी यहाँ पे। सोनी तुझे आजकल में सब को पहले मुंहिंजो नालो आहे। असां भला मरी विया आहियूं छा? कहर पए व, तुम आशिक हो या कोई चोर? दुनिया लाए चोर ऐं तुझे लाए असां खानदानी आशिक आहियूं। वो तो तुम शक्ल से ही लगते हो। छो मां अहिड़ो आहियां? दखन में हिकु आहियां। मूंखे ख़बर आहे बागड़ी तो लगे बागड़ी हण तो मैं चंबो। बाबा कुछ ख्याल कर, छोकरी सामू तो इज्जत कर। जेड़ा काम तेड़ा बच्चा। खंडा डत हुजे गधा कराई बेइज्जती मुंहिंजी छोरीअ जे साम्हूं। तूं अॼु चोरीअ ते छो न वियो आहे? ॿिया ॿाहिरि विया थी या न विया थी? हल हेॾे मूंसां निभाग